अहम ख़बर जे हवाले सां शहदादपुर लॻ निजी स्कूल मां मुबैना तौरु अगवा ॼाणियल दिशना हनी कुमार ऐं ॿियनि सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी कयो आहे। वीडियो बयान में हुननि ॼाणायो त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो। हुननि रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त शहदादपुर लॻ निजी स्कूल मां मुबैना तौरु अगवा ॼाणायल दिशना हनी कुमार ऐं ॿियनि सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी कयो आहे। वीडियो बयान में हुननि ॼाणायो त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो। हुननि रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त शहदादपुर लॻ निजी स्कूल मां मुबैना तौरु अगवा ॼाणायल दिशना हनी कुमार ऐं ॿियनि सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी कयो आहे। वीडियो बयान में हुननि ॼाणायो त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो। हुननि रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त शहदादपुर लॻ निजी स्कूल मां मुबैना तौरु अगवा ॼाणायल दिशना हनी कुमार ऐं ॿियनि सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी कयो आहे। वीडियो बयान में हुननि ॼाणायो त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो। हुननि रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। आगाह कर रहे हैं के अहम खबर के हवाले से शहदादपुर लॻ निजी स्कूल में मुबैना तौर अगवा ॼाणायल दिशना हनी कुमार ऐं ॿियनि सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी किया है। वीडियो बयान में हुननि ॼाणायो त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो। हुननि रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। आगाह कर रहे हैं कि अहम खबर के हवाले से शहदादपुर लॻ निजी स्कूल में मुबैना तौर अगवा ॼाणायल दिशना हनी कुमार ऐं ॿियनि सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी किया है। वीडियो बयान में हुननि ॼाणायो त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो। हुननि रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद है शहदादपुर का सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर असद डायरी। जी असद, वीडियो बयान सोशल मीडिया ते जारी थी वियो आहे त शहदादपुर लॻ निजी स्कूल मां मुबैना तौरु अगवा ॼाणल दिशना ऐं हनी कुमार इस्लाम क़बूल कयो आहे। जी बिल्कुल, मैं ॿुधायां थो हलां त शहदादपुर के सवाई रोड वाले इलाइक़े में मुबैना तौर अगवा थी वियल हिंदू नारी दिशना बाई ऐं हनी कुमार जो अगवा वारो जेको आहे ड्राफ्ट सीन साम्हूं अची वियो आहे। जिन सोशल मीडिया ते अची बयान ॾिनो आहे त असांखे कंहिं बि अगवा न कयो आहे। असां रज़ा ख़ुशी सां जेको आहे दीन इस्लाम क़बूल कंदे मुसलमान थिया आहियूं। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं हिंदू बिरादरी शहदादपुर थाणे ते गॾिजी आया हुआ। शहदादपुर पुलिस फरियादी भगवान दास जी फरियाद ते निजी स्कूल जे उस्तादनि ऐं उन्हनि जी इंतज़ामिया ते 5 ॼणनि ते जेको अगवा जो केस पिणु दाख़िल कयो हो। केस में ज़ुल्फ़कार कास्केरी, फरहान कास्केरी, मजीद मोहम्मद अली कास्केरी समेत 5 ॼणा जेके जवाबदार ॼणाया विया हुआ। अगवा थियल न्याणी दशना बाई ऐं हनी कुमार समेत 3 वधीक हिंदू नारियूं जेके मुसलमान थियूं आहिनि, जिन पंहिंजो बयान सोशल मीडिया ते ॾिनो आहे ऐं चयो आहे त असांखे कंहिं बि अगवा न कयो आहे। असां रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल करे मुसलमान थिया आहियूं। असांखे हिंदू बिरादरी ऐं पंहिंजे वालदेन ऐं जेका हिंदू पंचायत हुन में ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी ठीक है असद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।